अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, मेहड़ में अगवा बाद क़त्ल थियल नौजवान साहिल गांगरो जे क़त्ल ऐं मेहड़ में बदअमनी ख़िलाफ़ मेहड़ बार जे वकीलनि पारां एहतजाज कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर मूजिब सदर वकील अब्दुल हलीम बुगियो, जनरल सेक्रेटरी वकील सईद अहमद पंवर, हाई कोर्ट जे वकील रियाज़ डेहरो ऐं ॿियनि जी अॻवानी में मेहड़ कोर्ट जे अहाते खां कोर्ट जे मुख्य गेट ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे हुननि चयो त नौजवान साहिल गांगरो खे बेदर्दी सां क़त्ल वारे वाक़े जे केस में दहशतगर्दी जा कलम लगाए जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे कठेड़े में आंदो वञे ऐं कातिलनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। उन्हनि चयो त अफ़सोस जो मेहड़ में बदअमनी वधी वई आहे, को बि शहरी महफ़ूज़ नाहे, हर रोज़ चोरियूं फुरूं ऐं मामूल बणियल आहिनि। उन्हनि मुतालबो कयो आहे त नौजवान साहिल जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मेहड़ में बदअमनी ख़त्म करे ॾुहारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।